सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر كيف فعل ربك بأصحاب الفيل ألم يجعل كيدهم في تضليل وأرسل عليهم طيرا أبابيل ترميهم بحجارة من سجيل ترميهم بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول فجعلهم كعصف مأكول صدق الله العظيم सुभान अल्लाह जज़ाकल्लाह। कारी साहिब जी आवाज़ में क़ुरान पाक जी तलावत सां अॼोके सलाम रमज़ान जो आगाज़ कयोसीं। आउं आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीराणी। अॼु जॾहिं आउं प्रोग्राम करण लाइ अची रहियो हुउसि रस्ते में हिकु दोस्त मिलियो। उन ॿुधायो पए, उन चयो पए, उन ॾसियो पए, उन भले सलाह हिकिड़ी वरिती पए। चयईं त आख़िर अहिड़ो छा कजे जो असां ॿियनि जी मदद करे सघूं। उते ई वेठल हिकिड़े ॿिए दोस्त ॾाढी सुठी ॻाल्हि कई। चयईं त इफ़्तार महिल असां तरह तरह जा ताम पचाइण खां या तरह तरह जा ताम खाइण खां ईअं नथा करे सघूं त को हिकिड़ो ताम इफ़्तारी महिल असांजे दस्तरख़्वान ते हुजे, सहरी महिल को हिकिड़ो ताम दस्तरख़्वान ते हुजे, त ॿियनि तामनि जो जेको ख़र्चु पाण कयूं था उहो ख़र्चु कंहिं मिसकीन, कंहिं मुहताज, कंहिं मुस्तहिक खे जेकॾहिं मिली वञे त उनजो दस्तरख़्वान बि सजी पवंदो। सो पंहिंजो जेतिरो बि तव्हां ख़्यालु कयो था एतिरो ई ख़्यालु जेकॾहिं पंहिंजे कंहिं पाड़ेसरी जो कंदो, कंहिं ग़रीब जो कंदो त इहा नेकी हिन रमज़ान मुबारक जे महीने में तव्हांखे ॿीणी टीणी थी मिलंदी। सो सलाम रमज़ान जो बाक़ाइदा आगाज़ पाण करे चुका आहियूं। अॼु बि मुअज़्ज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो आहिनि, उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराईं थो हलां ऐं पाण ख़ासि तौर ते दीन जी प्रचार कंदा आहियूं हिन प्रोग्राम में ऐं ख़ासि तौर ते दीनी ॻाल्हियूं डिस्कस थींदियूं आहिनि। तव्हां असांखे टेलीफोन बि कंदा आहियो ऐं असीं बि आयल उलमा कराम खां सवाल कंदा आहियूं। सो सभ खां पहिरां मौलाना मोहम्मद जान आबिद सां तव्हांजो तारुफ़ करायां थो। असां सां गॾु आहे, हुनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। वकार हुज़ूरी साहिबु असांजे प्रोग्राम में हमेशह जीअं अॼु बि मौजूदु आहे ऐं असां सां बि उनजी सिक वधी वई आहे ऐं मिठे मीर मदनीअ जी हुब खणी ईंदो आहे। सो असां बि उनखे भलीकार चवंदा आहियूं ऐं अॼु बि प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। वकार साईं, वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां वटि उम्मे सुफ़ैया बि मौजूदु आहे। उनखां बि नातिया कलाम ॿुधंदासीं, उनखे बि भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम। थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। ऐं गॾो गॾु असां सां रंधिणे में मौजूदु हूंदो आहे मीज़ान जो रंधिणो ऐं मीज़ान जे रंधिणे में सुठा सुठा खाधा। अॼु बि
तव्हां ताईं पहुचंदा, बल्कि तव्हांखे सुठनि खाधनि जी तरकीब ॿुधाईंदो त कीअं ठहंदा आहिनि। शेफ फैसल, उनखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अलाह जो शुक्र। वॾी महिरबानी। छा अॼु पचाईंदो भला? अॼु खीरणी ठाहियूं पिया। वाह वाह साईं, खीरणी त माना पसंदीदा आहे, ख़ासि तौर ते सभिनी माण्हुनि जी। बिल्कुलु मौलवी हज़रात ईअं न साईं? वाह वाह, मौक़े ते ठही आहे न, माना इफ़्तार तव्हां असां गॾिजी कंदासीं, सुठे तरीक़े सां कंदासीं। खीरणी साईं कीअं ठहंदी आहे भला थोरो ॿुधाए छॾियो त पोइ। ठीकु आहे, 1 लीटर खीर आहे, अधु कप चांवर पिसाए रखिजो, उनखे पीसे छॾिजो, खीर सां गॾु अधु कप, ऐं 1 कप खंडु वेंदी, खीर में खंडु विझी उनखे पचाइबो। चांवर जेके पीसे विधा उहो विझी छॾिजो। हिनखे एतिरो पचाइणो आहे की जॾहिं खीरणी घाटी थी वञे, हिन में अर्के गुलाब या केवड़ा वाटर विझी छॾिजो, 1 खाइण जो चमिचो, थधो कजो मिक्स करे, ऐं जॾहिं थधो थी वञे मथां पिस्तो बादाम विझी पोइ उनखे। वाह साईं वाह। मीज़ान जे किचन में तव्हां बीठा आहियो ऐं खीरणी तव्हां तयारु कंदव, तव्हां भली पंहिंजी खीरणी तयारु कयो, असां मीज़ान जी तारीफ़ करे वठूं। मीज़ान ॾाढो ज़बरदस्त आहे। मीज़ान वनस्पति कुकिंग ऑयल में पकल खाधा ॾाढा ज़बरदस्त थींदा आहिनि। ऐं आउं बि अॼुकल्ह सुबुह सुबुह जॾहिं सहरीअ जी महिल हूंदी आहे त पराठा जेकी पचंदा आहिनि उहे ॾाढा सुठा मीज़ान वनस्पति में पचंदा आहिनि। मीज़ान वनस्पति ऐं कुकिंग ऑयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे। उनजी मुकमल रेंज में कनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं वनस्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती जुज़ा फ़ाइदा ज़ाया थियण खां महफ़ूज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदा आहिनि। छा ॻाल्हि कजे साईं। मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल खूबियूं विटामिन A, D ऐं E, ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रोल फ्री, UHT ट्रेटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि। मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी खां ऐं ISO खां पिणु। मीज़ान कुकिंग ऑयल तव्हांजे इम्यून सिस्टम खे बहितर करे थो, जेको तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बीमारियुनि खां महफ़ूज़ बणाए थो। मीज़ान कुकिंग ऑयल तव्हांखे तव्हांजी फैमिली जे लाइ तमामु बहितरीनु आहे, मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि सां मार्केट में दस्तियाबु आहे। ऐं मीज़ान वनस्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ वरी तव्हांखे ॿुधायां तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। उन में शामिल विटामिन A ऐं D जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत बणाईंदो आहे ऐं मीज़ान कुकिंग ऑयल वनस्पति रजिस्टर्ड आहे, बल्कि सर्टिफाइड आहे ISO खां पिणु। मीज़ान जा तमामु घणा प्रोडक्ट मार्केट में मौजूदु आहिनि, जिन में अल्ट्रा रिच जे नाले सां पती बि अची वई आहे मार्केट में, ऐं उहा पती तव्हां वठी अचो, उन में चांहि ठाहे ॾिसो, ऐं जेकॾहिं तव्हांखे चांहि वणे थी त पोइ ॾस ॾियो ॿियनि खे बि। त अल्ट्रा रिच जे नाले सां मीज़ान जी पती मार्केट में मौजूदु आहे, तव्हां वठो ऐं ज़बरदस्त ज़ाइक़ेदार चांहि पीओ। कोल्ड ड्रिंक जेकॾहिं को पीअणु चाहे थो ऐं उनजी दिली ख़्वाहिश आहे त को अहिड़ो मशरूब हुजे जेको ज़ाइक़ेदार हुजे, त कोला नेक्स जे नाले सां मीज़ान जी कोल्ड ड्रिंक बि मार्केट में मौजूदु आहे। ऐं कुकिंग ऑयल ऐं वनस्पति जो ज़िक्र पहिरियों ई करे चुको आहियां। अॼोके प्रोग्राम में मीज़ान वनस्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि जो सहकार आहे, असीं उन्हनि जा थोरा मञूं था। करशी जो जामे श्री बि असां सां गॾु आहे। करशी जामे श्री एनर्जिक ड्रिंक आहे। पाकिस्तान जो हर 6 माण्हू करशी जामे श्री पीए थो। शौक़ चाह प्यार पाबोह मां वठी अची पंहिंजे घर जी ज़ीनत बणाए थो। इफ़्तार महिल करशी जामे श्री तमामु घणो फ़ाइदेमंद आहे, रूह खे राहत मिले थी, चस्सो आहे, मिठो शरबत आहे ऐं ख़ासि तौर ते एनर्जिक ड्रिंक आहे। करशी जामे श्री ख़ालिस अर्क मां तयारु थियल आहे ऐं हिन जो हिकिड़ो ॿियो फ्लेवर बि मार्केट में मौजूदु आहे, इलायची वारो। इलायची वारो जेको शरबत आहे उहो बि ॾाढो भलो आहे। इलायची वारो शरबत ख़ालिस इलायची मां तयारु थियल आहे, उन में को बि इलायची जो फ्लेवर मिलियलु नाहे, माना इलायची जी ख़ाली ख़ुशबू न आहे। इलायची वारो शरबत तव्हां वठो, ख़ालिस अर्क सां तयारु थियल आहे। करशी जो जामे श्री इलायची वारो ख़ालिस अर्क सां तयारु थियल ऐं तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद ॻाढ़ो शरबत ऐं साओ शरबत मार्केट में मौजूदु आहे। करशी जामे श्री कुदरती अर्क सां तयारु थियल आहे ऐं करशी जामे श्री इफ़्तार ऐं दस्तरख़्वान जी रौनक वधाए थो। सो बहरहाल अॼु आहे 13हों रोज़ो, रमज़ान मुबारक जा 13 रोज़ा गुज़री विया, का ख़बर ई न पई। ख़मीस जो अॼु ॾींहुं आहे। सो ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं था मौलाना मोहम्मद जान आबिद साहिब खां ऐं सभ खां पहिरियां इहो ई सुवालु कयूं था साईं, 13हें रोज़े जी का फ़ज़ीलत ॿुधायो असांखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहमदु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि ते
जेके वॾा ऐं अणॻणिया एहसानात कया आहिनि, उन्हनि एहसानात मज़ा हिकिड़ो ही बि रमज़ान शरीफ़ महीने जे बरकतुनि ऐं रहमतुनि जी सूरत में हिकु तमामु वॾो एहसान अल्लाह तबारक व तआला असां तव्हां ते जमी मुस्लमाननि ते कयो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आक़ाए दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो रमज़ान सां मुहबत ऐं इन माह मुबारक रमज़ान शरीफ़ जो क़दुरु इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था पिया त रजबुल मुरजब जे महीने खां आक़ाए दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा दुआ घुरण फरमाईंदा हुआ, अल्लाहुम्मा बारिक लना फ़ी रजब व शाबान व बल्लिगना रमज़ान। ए अल्लाह, असांजे लाइ रजब ऐं शाबान जे महीने में बरकतूं नाज़िल फरमा ऐं असांखे ख़ैर व आफ़ियत सां रमज़ान शरीफ़ ताईं पहुचाए। सुभान अल्लाह। रमज़ान मुबारक जे अंदरि जेको हीअ असां दरमियाने ॾहाके में हली रहिया हूं, जी साईं। आक़ाए दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो क़ौल मुबारक आहे, वहुव शहरु अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ु मिनन नार। ही उहो बरकत वारो महीनो आहे जंहिं महीने जो पहिरियों ॾहाको रहमत सां मालामाल आहे सुभान ऐं इन महीने जो विचों ॾहाको मग़फ़िरत सां मालामाल आहे। व आख़िरुहु इत्क़ु मिनन नार, ऐं आख़िरी ॾहाको जेको आहे उहो जहन्नम जी बाहि खां आज़ादी जो ॾहाको आहे। ऐं हिन जीअं तव्हां सवाल कयो त हिन रमज़ान शरीफ़ जे हिन असां दरमियाने ॾहाके में हली रहिया हूं, असांखे हिन महीने में हिन अशरे जे अंदरि वधि में वधि इस्तग़फ़ार करणु घुरिजे, वधि में वधि पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरणु घुरिजे, अस्तग़फ़िरुल्लाह तमामु घणो पढ़णु घुरिजे, अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, वधि में वधि इस्तग़फ़ार करणु घुरिजे। ऐं आक़ाए दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, जेको बानो वधि में वधि इस्तग़फ़ार कंदो अल्लाह तबारक व तआला उन जा गुनाह बि माफ़ फरमाईंदो, उनखे ग़ैब जे दरवाज़े सां रिज़्क़ बि अता फरमाईंदो। सुभान अल्लाह, सुभान ऐं अल्लाह तबारक व तआला उन जूं जेके बि तकलीफ़ूं आहिनि इस्तग़फ़ार जी कसरत सां अल्लाह तबारक व तआला उन जूं इहे तकलीफ़ूं ऐं परेशानियूं दूर फरमाईंदो। सुभान अल्लाह। नंढड़ी साही जो वक़्तु थियो आहे मौलाना साहिब, बिल्कुलु। कचहरी कयूं था हिन मौज़ू ते अञा। सो मीज़ान कुकिंग आयल वनस्पति वारनि जो सहकार, कृषि जामेश्वरी वारा बि असांजा ॿांह ॿेली हिन प्रोग्राम में, उन्हनि जो बि ताउन। नंढड़ी साही वठूं था, मोटीअ चऊं था, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मीज़ान कुकिंग आयल वनस्पति ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे, कृषि जामेश्वरी बि असां सां गॾु आहे अॼोको प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में, उन्हनि जो बि किरदारु आहे। सो मौलाना मोहम्मद जान आबिद साहिब सां जेका गुफ़्तगू कईसीं पई, उन गुफ़्तगूअ ॾांहुं बि वरूं था, पर इन खां पहिरियां दिलि वरे थी, दिलि चवे थी त नात बहज़ूर सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणियूं। ऐं गुज़ारिश कंदुसि उम्मे सफ़िया खे त हू नातिया कलाम पढ़नि। जी सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। मेरे कमली कमली वाले की शान ही निराली है, मेरे कमली वाले की शान ही निराली है। तो जहाँ के दाता है, तो जहाँ के दाता है, मोहम्मद सारा जग सवाली है। दो जहाँ के दाता है,
सारा जग सवाली है और खुल्द जिसको कहते हैं मेरी देखी भाली है। खुल्द जिसको कहते हैं मेरी देखी भाली है। खुल्द जिसको कहते हैं मेरी देखी भाली है। अरे सब्ज सब्ज गुंबद है वहाँ तो सब्ज सब्ज गुंबद है और सुनहरी जाली है। सब्ज सब्ज गुंबद है, सब्ज सब्ज गुंबद है वहाँ तो और सुनहरी जाली है। और चांद की तरह हम कहे तो मुजरिम है। चांद की तरह उनको हम कहे तो मुजरिम है क्योंकि उनकी चौखट पे, क्योंकि उनकी चौखट पे चांद खुद सवाली है। क्योंकि उनकी चौखट पे, क्योंकि उनकी चौखट पे चांद खुद सवाली है। मेरे कमली वाले की, मोहम्मद मेरे कमली वाले की शान ही निराली है और छाँव में की है। धूप ठंडी ठंडी है, छाँव में की है। धूप ठंडी ठंडी है, छाँव में की है। धूप ठंडी ठंडी है कि शहर मुस्तफ़ा तेरी, शहर मुस्तफ़ा तेरी बात ही निराली है। शहर मुस्तफ़ा तेरी बात ही निराली है। मेरे कमली वाले की, मेरे कमली वाले की शान ही निराली है। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। उमेद सुफ़िया जी आवाज़ में नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत वाणी सी। असां सां गॾु मौलाना आबिद जान गॾु आहे। सो तव्हां ताईं का इल्मी ॼाण पहुचाइजे। कचहरी जी तव्हां छॾी हुईसीं, ॻाल्हि ॿोल जी तव्हां छॾी हुईसीं, उतां ई कंटिन्यू कंदासीं। मौलाना साहिबु, जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि ऐं हिकिड़े दरवाज़े जो नालो आहे बाबुल रियान। उन दरवाज़े मां कहिड़ा ख़ुशबख़्त ख़ुश नसीब दाख़िल थींदा ख़बर पवे सभिनी रोज़ेदारनि खे? माशाअल्लाह अर्शद साहब, तमामु सुठी ॻाल्हि तव्हां कई आहे। रोज़ो हिकु एॾो वॾो अमल आहे जी जो हदीस कुदसी आहे जी। मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हदीस कुदसी उनखे चइबो आहे त बज़ाहिर फ़रमान त आक़ाइद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हूंदो आहे, पर हक़ीक़त में उहो बयानु अल्लाह रब्बुल आलमीन जो हूंदो आहे। सही। त आक़ाइद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त अल्लाह तो फ़रमाए त असौमु ली व अना अजज़ी बी, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। असौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। व अना अजज़ी बी, मां रोज़े जो बदिलो रोज़ायत खे अता फ़रमाईंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो इन ॻाल्हि मां इन शइ जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ॿिया जेके बि नेकी जा कम आहिनि, जेके बि इबादतूं आहिनि, उहे बि तमामु दर्जात वारियूं आहिनि। सही। लेकिन चूंकि रोज़े जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए थो, इहो मुंहिंजो आहे
ऐं मां इन जो बदिलो आहियां, इन खे बदिलो मां पंहिंजे कुदरत वारे हथनि सां अता फरमाईंदुमि। सुभान अल्लाह। इन जे करे अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾिहाड़े जेके जन्नत जा 8 दरवाज़ा हूंदा उन में 7 दरवाज़ा त ॿियनि जे लाइ हूंदा। हा हा हा। कंहिं मां ज़िकिर वारा गुज़र कंदा, हा हा। कंहिं मां तिलावत करण वारा गुज़र कंदा, सुभान अल्लाह। कंहिं दरवाज़े मां हज करण वारा गुज़र कंदा, सुभान अल्लाह। कंहिं दरवाज़े मां निमाज़ू पाइण वारा गुज़र कंदा, पर हिकिड़ो ख़ासि दरवाज़ो हूंदो वाह। जंहिं दरवाज़े जो नालो आहे बाबुर रैयान। हा हा। उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमाईंदो त मुंहिंजा रोज़ा इत्बाना जेके आहिनि उहे हिन रैयान दरवाज़े खां गुज़र करे जन्नत में अंदरि दाख़िल कर। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। केॾो वॾो इत्माम आहे। माशाअल्लाह। ऐं फरमाए जॾहिं रोज़ेदार ईंदा, रोज़ेदार उन जन्नत जे दरवाज़े रैयान मां दाख़िल थी करे अंदरि दाख़िल थींदा, पोइ अल्लाह तबारक व तआला इन दरवाज़े खे बंदि करे छॾींदो, फरमाईंदो त हीउ सिर्फ़ु और सिर्फ़ु मक़ाम जेको आहे सिर्फ़ु रोज़ेदारनि जे लाइ हो, बाक़ी ॿिया इबादत गुज़ारनि जे लाइ ॿिया दरवाज़ा आहिनि उन पासे खां दाख़िल थियनि। हीउ सिर्फ़ु रोज़ाइतनि जो आहे। तो तव्हांजी ॻाल्हि इहा त इहो दरवाज़ो रैयान आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन दरवाज़े मां दाख़िल थियण जो मौक़ो नसीब फरमाए। सुभान अल्लाह। मौक़ो तॾहिं मिलंदो मोमिनो, मौक़ो तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां रोज़ा रखंदव ऐं सभई रोज़ा रखंदव। रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि, रोज़ो गुसाइजे न। जेकॾहिं बीमार आहियो तॾहिं बि उन खां बाद में रोज़ा तव्हां रखी सघो था, पर रोज़ो रखणु लाज़मी आहे। इन दरवाज़े खां जेकॾहिं गुज़रण जो तव्हांखे शौक़ु आहे, लगन आहे, जुस्तजू आहे, त अलाह हुकम तो तव्हां इन दरवाज़े पार पहुची वञो। जी साईं। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त सभई रोज़ा रखजनि ऐं रोज़ो को गुसाइजे न। सो आक़ाइद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे, जी साईं, जंहिं बग़ैर कंहिं शरई उज़ुर जे, जी साईं, शरई उज़ुर मां मक़सद आहे बीमार आहे, जी साईं, शरई उज़ुर मां मक़सद आहे सफ़र में आहे, हकीमन तबीबन उनखे मना कई आहे, या अहिड़ो मुश्किल सफ़र आहे, इहो त शरई उज़ुर आहे। सही सही। लेकिन सिहत तंदुरुस्ती पंहिंजे घर जे अंदरि मौजूदु आहे, बग़ैर कंहिं उज़ुर जे रोज़ो छॾे थो, उहो रमज़ान शरीफ़ खां बाद में या ज़िंदगी जे कंहिं बि मरहले में हिनखे हिकिड़ो अहसासु पैदा थियो, सही सही, त मूं सिहत में ॼाणी वाणी रोज़ो छॾियो आहे, छो न इन रोज़े जी मां क़ज़ा कयां, त फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ सॼी ज़िंदगी बि रोज़ा रखे, पर उहो ॼाणी वाणी रोज़े छॾियल जो कफ़ारो अदा नथो करे सघे। अल्लाह अल्लाह साईं, तव्हां सभिनी खे, असां सभिनी खे सभई रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मीज़ान जे किचन ॾांहुं वधूं था। मीज़ान जे रंधिणे में शेफ़ फैसल असांखे खिरणी पचाए, बल्कि तव्हां ॾिठो पिए स्क्रीन ते बि पचाए रहियो हुयो, ऐं तव्हां कीअं पचाइजे इहो बि सिखी वरितो हूंदो। सो शेफ़ साहब कीअं भला थी वियो आहे कमु तव्हांजो मुकमल? खिरणी मुकमल थी विया? आख़िर में मूं ॾिठो पिए करशी जामे श्री बि तव्हां मथां मथां खां टच कयो, छाकाणि त हिन जो फ्लेवर ॾाढो सुठो आहे। अगरि हल्को सो टच ॾियूं, नंढा फोटा न विझो त हे करशी जामे श्री बि विझो त हुनखां तमामु सुठो। वाह वाह, करशी जामे श्री ऐं मीज़ान सां गॾियल हिकिड़ो हिकिड़ी खिरणी तयारु थी आहे। वाह वाह, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां रोज़ असांखे टाइम ॾींदा आहियो। मीज़ान बनास्पति कुकिंग ऑयल में ठहियल खाधा हूअं ई ॾाढा लज़ीज़ थींदा आहिनि, ऐं जेकॾहिं करशी जामे श्री हुन सां गॾु मिक्स थिए थो त अञा वधीक मज़ो दोबाला थिए थो। नंढड़ी साही वठूं था, वञो केॾांहुं बि न, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। असां वटि मौलाना आबिद जान साहिबु गॾु आहे, जो कि प्रोग्राम में, ऐं जेको बि दिलि में आहे असां वटि जेको ख़्यालु आहे, जेको सुवालु आहे, उहो मौलाना साहिब खां पुछा कयूं था। तव्हां बि टेलीफोन करे पुछा करे सघो था। मौलाना साहिबु, हाणे उन्हनि बंदनि जी पाण ॻाल्हि कयूं, रहमान जे उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कयूं जेकी ज़मीन ते इनक़सारीअ सां हलनि था, उन्हनि जे लाइ भला कहिड़ा पैकेजिस आहिनि? कुझु ॿुधायो त ख़बर पए वरी रोज़ेदारनि खे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह तबारक व तआला खे आजिज़ी ऐं इनकिसारी करण वारा बाना सुभान अल्लाह ॾाढा पसंदि आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी तमामु वॾी साराह ऐं वाखाण कई आहे। वाह वाह। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, व इबादुर रहमानिल लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना। मां अल्लाह जा बाना, मां रहमान जा बाना, उन्हनि जी निशानी इहा आहे, अल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना,
जेके ज़मीन ते इंतिहाई आजिज़ी ऐं इनकिसारी सां हलनि था पिया, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेके अल्लाह जे हुज़ूर आजिज़ी ऐं इनकिसारी जो मुज़ाहिरो कनि था पिया, इन में इहा ॾिसो केॾो वॾो नुक़्तो आहे। जी। अल्लाह ताला उन्हनि जे अब्दियत जी निस्बत पंहिंजे तरफ़ करे थो पियो। वाह वा इबादुर रहमान, वाह, इहे मां अल्लाह जा बाना आहिनि। सुभान अल्लाह। इन आजिज़ी इनकिसारी मां इहा बि शइ मालूम थी थिए त अल्लाह खे इन्हनि जो इहो अमल ॾाढो पसंदि आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं जंहिं बाने खे अल्लाह पंहिंजो बानो सॾे, है पंहिंजो आब्द सॾे, है उन्हनि जी अब्दियत जी निस्बत पंहिंजे तरफ़ करे, सो बि रहमान वारी सिफ़त जे तरफ़ करे, सुभान त अल्लाह, माना इन्हनि जो केॾो वॾो मक़ाम आहे। सुभान अल्लाह। ऐं हदीस मुबारक में बि अल्लाह ताला फरमायो, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन तवाज़ा रफ़अहुल्लाह, जेको आजिज़ी ऐं इनकिसारी कंदो आहे, अल्लाह तबारक व ताला उनखे हिन जहान में बि बुलंद कंदो आहे ऐं आख़िरत वारे जहान में बि अल्लाह तबारक व ताला उनखे आला मक़ाम ऐं दर्जा अता फरमाईंदो। सुभान अल्लाह, सुभान। सो मुस्लमान खे जंहिं बि कलमो पढ़ियो आहे, उनखे पंहिंजे मुआशरे में, पंहिंजे समाज में, सही, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे महले में, पंहिंजे मिटनि माइटनि में, पंहिंजे अज़ीज़ व अक़ारिब में, पंहिंजे दोस्तनि ऐं अहबाबनि में इंतिहाई आजिज़ी इनकिसारी सां ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे। सुभान अल्लाह। जीअं ॿियूं इबादतूं आहिनि, आजिज़ी इनकिसारी सां ज़िंदगी गुज़ारणु, इहा बि हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई मौलाना साहिब तव्हां, त अलाह जो बंदो थी थो वञे। अलाह पाण फरमाए थो त इहे मुंहिंजा माण्हू आहिनि। मुंहिंजा माण्हू। असां वटि आम ज़िंदगी में जेकॾहिं को आसूदो माण्हू या को ऑफिसर माण्हू ई चवे थो त इहो माण्हू मुंहिंजो आहे, त माण्हू वॾा ठेंग टपा था ॾियनि ऐं ख़ुशि था थियनि त साहब चयो आहे त मां हुनजो ख़ासि माण्हू आहे। पर अलाह चवे त छा माना इन जो वॾो बयानु मक़ाम करे। आहे, जंहिंखे वाह, अल्लाह वाह, चवे सुभान त अल्लाह। मुंहिंजो बानो आहे, अलाह मुंहिंजो बानो चवे त इन खां वधीक कहिड़ी ख़ुशी हूंदी तव्हां असांजे लाइ। सो इन ख़ुशीअ में वक़ार हुज़ूरी खां नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था। जी वक़ार साईं। सवारे ज़ुल्फ़तो मदनी त गर्दिश पे सतारन में जहां में नाज़ुनी अहिड़ो न आहे नाज़दारन में सवारे ज़ुल्फ़तो मदनी त गर्दिश पे सतारन में सजण जे नूर के अहिड़े रूहानी का लताफत हुई सिफत कामिल में शामिल ओहो दवारे इजाफत हुई रही रूहुल कुदुस जंहिंजी रही रूहुल कुदुस जंहिंजी थोधण जी धनारन में जहां में नाज़ुनी अहिड़ो न आहे नाज़दारन में सवारे ज़ुल्फ़तो मदनी त गर्दिश पे सतारन में हुस्न मारूफ हो जो मिसर में यूसुफ किनानी जो नमट आहे ओहो लेके सच्चे सरवर सुभानी जो मिलियो जो अहद सां अहमद बिरहवारी बाज़ारुन में सवारे ज़ुल्फ़तो मदनी त गर्दिश पे सतारन में सवारे ज़ुल्फ़तो मदनी त गर्दिश पे
सतारल में दुनिया में नाज़ुनी अहिड़ो न आहे नाज़वारन में आहे महताब सूरत पाक असली ही इमामत जी तरीक़त जी हकीकत जी शफ़ाअत जी हिदायत जी हुजूरी थो रखे शल पंहिंजे प्यारन में संवारे ज़ुल्फ़तो मदनी त गर्दिश पे सतारन में संवारे ज़ुल्फ़तो मदनी गर्दिश पे सतारल में दुनिया में नाज़ुनी अहिड़ो दुनिया में नाज़ुनी अहिड़ो न आहे नाज़दारन में सवारे ज़ुल्फ़तो मदनी त गर्दिश पे सतारन में अल्लाह जज़ाकल्ला नंढड़ी साही वठूं था हिते मीज़ान कुकिंग आयल ऐं बनस्पति वारनि जो सहकार आहे अॼु के प्रोग्राम में करशी जामेश्वरी वारा बि असां सां गॾु आहिनि वञो केॾांहुं में न ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था अॼु को प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां सहकारी आहिनि मीज़ान बनास्पत के कुकिंग आयल वारा ऐं गॾो गॾु करशी जामेश्वरी वारनि जो बि असां सां सहकार आहे अॼु को प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां आलमी दीन जो बि सहकार आहे ऐं नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी पेश कंदा आहिनि आशिक़ाने रसूल उन दोस्तनि जो बि किरदारु आहे तव्हां टेलीफोन बि करे सघो था अॼु के प्रोग्राम में जेकॾहिं तव्हांजे ज़हन में को सुवाल आहे पुछणु चाहियो था त यकीनन तव्हां असांजे टेलीफोन नंबर ते टेलीफोन कयो टेलीफोन नंबर तव्हांखे स्क्रीन ते हिन वक़्तु नज़र अची रहियो हूंदो सो असां वटि हिन वक़्तु नए महिमान बि असांखे जॉइन कयो आहे उनजो तारुफ़ बि तव्हां सां कराईंदा हलूं मोहम्मद दानियाल अशरफ़ी साहिब उनखे भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम कैसे हैं ठीक हैं आप बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए थोड़ी देर में दानियाल अशरफ़ी खां बिनात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं मौलाना आबिद जान असां सां गॾु आहे सो उन सां गुफ़्तगू जो जेको सिलसिलो आहे उनखे अॻिते वधाईंदासीं मौलाना साहब मूंखे इहो ॿुधायो त अल्लाह ताला जे नज़दीक माण्हू कहिड़ा आहिनि साहिब इज़त वधीक माण्हू कहिड़ो आहे रब करीम जी बारगाह में बिस्मिल्लाह रहमान रहीम अर्शाद साहब यकीनन हक़ीक़ी माना में उहो ई साहिब इज़त आहे जी जेको अल्लाह अल्लाह जे रसूल वटि साहिब इज़त आहे वाह बाक़ी दुनिया जूं इज़तूं इहे दुनिया में ई रहिजी वेंदियूं आहिनि वाह इंसान ज़ात खे कोशिशि करणु घुरिजे तो अल्लाह वटि मक़बूल बानो बणिजी वञे सुभान अल्लाह मक़बूलियत माणे अल्लाह वटि मक़बूलियत माणे अल्लाह वटि सुभान अल्लाह त जॾहिं अल्लाह वटि बानो मक़बूलियत माणींदो आहे जी त पोइ अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि उनखे हिकिड़ो इहो इनाम ॾींदो आहे जो माण्हुनि जी दिलनि में उन जे लाइ उन सां मुहबत पैदा कंदो आहे वाह 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 जॾहिं माण्हुनि जे दिलनि में कंहिं माण्हू जे लाइ उन सां मुहबत अची वञे जी इहा हिकिड़ी अलामत हूंदी आहे निशानी हूंदी आहे त अल्लाह तबारक व तआला इन बाने खे पंहिंजो मक़बूल बानो बणायो आहे सुभान अल्लाह ऐं आख़िरत जे अंदरि त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मक़बूल बाननि जे लाइ वॾा एज़ाज़ इकराम ऐं वॾा मक़ाम अता फरमाया आहिनि सुभान अल्लाह सो अल्लाह वटि इज़त वारो बानो उहो आहे क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो जी साईं इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम बेशक अल्लाह वटि
वधीक इज़त वारो बानो उहो आहे जेको मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन आयत खां इब्तिदा में अल्लाह ताला फरमाए थो वजअलना शुअबकुम बिक़बाइल, अल्लाह ताला तव्हांखे शोबनि कबीलनि ज़ात ऐं पात में तक़सीम कयो आहे। वजअलनाकुम शुअबन व क़बाइल लितआरफू, ताकि तव्हांजी हिक ॿिए सां पहचान पैदा थिए, सही सही, हिक ॿिए सां सुञाण पैदा थिए त फ़िलाणो माण्हू कहिड़ो फ़िलाणो। लेकिन ज़ात पात रंग नस्ल ज़बान ऐं ॿोली इहो तव्हांजे लाइ को एज़ाज़ या अल्लाह वटि मक़बूलियत जी का अलामत कान्हे का। सही सही सही। अल्लाह वटि जेका मक़बूलियत जी अलामत आहे, इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, अल्लाह वटि वधीक इज़त वारो मोहतरम उहो आहे जेको मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे, सुभान अल्लाह, जंहिंजे दिलि जे अंदरि तक़वा आहे। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में बि फरमायो आहे जेके बि इबादतूं आहिनि सभिनी इबादतुनि जो बुनियादी मक़सदु जेको आहे उहो तक़वा आहे। सुभान अल्लाह। पिणु रोज़ो जी, रोज़े जो भी बुनियादी जेको मक़सदु आहे उहो तक़वा आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो कुतिब अलैकुमुस्सियामु कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ईमान वारो, मां तव्हांजे लाइ तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि सुभान अल्लाह, जीअं अॻियनि उम्मतिन ते मां रोज़ा फ़र्ज़ कया। सही सही। इन्हनि जो बुनियादी मक़सदु छा आहे? लअल्लकुम तत्तक़ून, ताकि तव्हांजे अंदरि तक़वा पैदा थिए, परहेज़गार ऐं मुत्तक़ी, परहेज़गारी पैदा थिए। वरी परहेज़गारी ऐं तक़वा जो मक़सदु छा आहे? ताकि तव्हां मूं वटि इज़त वारा बणिजी वञो, सही, ताकि सही। तव्हांजो शान ऐं मान मूं वटि बुलंद ऐं बाला थी वञे। सुभान छो त अल्लाह। तव्हांजी जेका हैसियत आहे इंसाननि जी, इहा मलाइका खां बि मथे आहे। सुभान अल्लाह। इन ते ॻाल्हायूं था साईं, कॉल हिकिड़ी वठी वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु पिया ॻाल्हायो? भाई सनावला जखणी अर्ज़ कयां थो सऊदी अरब खां पाकिस्तान में असांजो ॻोठ कंदकोट सदर हैदर अली खान खां आहे। अच्छा, वॾी महिरबानी। प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदो? जी सर, बिल्कुलु नात ॿुधाईंदासीं तव्हांखे। साईं बिस्मिल्लाह। जी बिस्मिल्लाह साईं। जिंदगी मदीने में हर खुशी मदीने में रब रहमत जो हर घड़ी मदीने में जोलियों पयो भर जल सुभान अल्लाह। तर पे अचण वारन जो जोलियों पयो भर जल बरते अचण वारन जो अता जो करे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो सखी मदीने में आ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ मनवती। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। वॾी महिरबानी अदा जखरानी साहिब, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ऐं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी तव्हां साथ त बाणी। सो साईं, पाण ॻाल्हि कईसीं पए त रब करीम जे वेझो बाइज़त माण्हू कहिड़ा आहिनि, साहिब इज़त माण्हू कहिड़ा आहिनि। इहो त थियो उहे माण्हू जेकी परहेज़गार मुत्तक़ी आहिनि। ऐं नापसंदीदा माण्हू कहिड़ा आहिनि त उहे सुधरी वञनि। जीअं असांजे अॼोके प्रोग्राम में उहा ॻाल्हि ॿुधायो जेका रब करीम खे नापसंदीदा आहे इलाही। ज़ाहिर ॻाल्हि आहे, जॾहिं असां तक़वा खे सम्झंदासीं, जी, परहेज़गारी खे सम्झंदासीं, जी, अल्लाह जी इबादत खे सम्झंदासीं, जी, त इन जो जेको बि ज़िद आहे हा, उहो अल्लाह वटि नापसंदीदा आहे। हा, ऐं जेके माण्हू खे ईज़ाइनि था, इंसान ज़ात खे ईज़ाइनि था, इंसान ज़ात खे तकलीफ़ ॾियनि था पिया, उहे बाना अल्लाह वटि ॾाढा नापसंदीदा आहिनि। क़ुरान मजीद में अहादीस तय्यबा में
खोड़ सारियूं आयतूं काफ़ी सारियूं अहादीस तय्यबा अचनि थियूं। हिकिड़ी आक़ाइद आलम जी बाबरकत हदीस मुंहिंजे ज़हन में अचे थी पई जी साईं। त आक़ाइद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था ख़ैरुन्नास मन ताल उम्रु व हसन अमलु। ख़ैरुन्नास मन ताल उम्रु व हसन अमलु। भले में भलो इंसानु उहो आहे जंहिंखे अल्लाह डिघी ज़िंदगी डिघी ॼमार अता फरमाए उन जा आमाल चङा हुजनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। व शरुन्नास मन ताल उम्रु व सा अमलु। फरमायूं त गंदे में गंदो माण्हू उहो आहे शर वारो माण्हू उहो आहे जंहिंखे अल्लाह डिघी हयाती अता फरमाए पर उन जा आमाल उन जा लक्षण चङा न हुजनि त उहो अल्लाह वटि ऐं अल्लाह जे रसूल वटि नापसंदीदा अमल आहे, नापसंदीदा माण्हू आहे। सो दुआ आहे त अल्लाह ताला असां तव्हांखे ख़ैरुन्नास में शामिल करे अल्लाह ताला तव्हां असांखे शर्रुन्नास यानी नापसंदीदा माण्हुनि जी लिस्ट में अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में फरमाए। हदीस पाक बि आहे न साईं त मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां बिल्कुलु ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। बिल्कुलु सही। सो पाण खे ॻाल्हाइण महिल बि एहतियात करणु घुरिजे। बिल्कुलु सही। पाण जेको ॻाल्हायूं था उन मां कंहिंखे ईज़ा न अचे, कंहिंखे ईज़ा न अचे। ऐं ॾाढी तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई सवेर बि उन ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि एड कंदा हलूं त जेकॾहिं तव्हांखे नेकीअ जो ख़्यालु अचे थो ऐं कंहिंजी हेल्प करण जो ख़्यालु अचे थो त इन मां बि इहो अंदाज़ो लॻाए छॾियो त रब करीम तव्हां ते राज़ी आहे। बिल्कुलु सही। ईअं न साईं? बिल्कुलु सही। सो दानियाल अशरफी साहिब असां सां गॾु आहे। नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि व सल्लम ॿुधण जी सादत माणींदासीं। जी अशरफी साहिब। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कतरा मांगे जो कोई तो से दरिया दे दे मुझको कुछ और न दे अपने तमन्ना दे दे मुझको कुछ और न दे अपने तमन्ना दे दे कतरा मांगे मैं इसे जाज़ के लायक तो नहीं हूँ मैं इसे जाज़ के लायक तो नहीं हूँ लेकिन मुझको हमसा गिए गुंबदे खिज़रा दे दे मुझको हमसा गिए गुंबदे खिज़रा दे दे कतरा मांगे वो जो आसूदगी चाहे उन्हें आसूदा के वो जो
चाहे उन्हें आसूदा के बेकरारे की लताफत मुझे तन्हा दे दे बेकरारे की लताफत मुझे तन्हा दे दे कतरा मांगे गम तो इस दौर की किस्मत में लिखे गए मगर गम तो इस दौर की किस्मत में लिखे हैं मगर मुझको हर गम से निमट लेने का यारा दे दे मुझको हर गम से निमट लेने का यारा दे दे मुझको हर गम से निमट लेने का यारा दे दे कतरा मांगे जो कोई तू से दरिया दे दे मुझको कुछ और न दे अब तमन्ना दे दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दानियाल अशरफी साहिब जी ख़ूबसूरत आवाज़ में नाते कलाम ॿुधोसीं नंढड़ी साही वठूं था। मीज़ान बनास्पति कुकिंग आयल वारनि जो सहकार करशी जामे शरीफ़ अॼु असां सां गॾु आहे। अॼोके प्रोग्राम में सहकारी सो वञो केॾांहुं बि न ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हांखे बख़ूबी अंदाज़ो आहे तव्हां ॼाणो था त असांजो प्रोग्राम मीज़ान बनास्पति कुकिंग आयल वारनि जे सहकार सां तव्हांजी ख़िदमत में पेश थींदो आहे। करशी जामेश्वरी वारनि जी वॾी महिरबानी उहे बि असांजा सहकारी आहिनि हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में। असां हिन प्रोग्राम में कुझु सिखण जी कोशिशि कंदा आहियूं उहे ॻाल्हियूं जेकी आम तौर ते पाण ॿुधंदा त आहियूं पर उन्हनि जी सम्झाणी पाण खे न ईंदी या उन्हनि जी डेफिनेशन में पाण न ईंदा। सो अॼु बि उहे ॻाल्हियूं पाण सिखंदासीं। मौलाना आबिद जान असां सां गॾु आहे, मोहम्मद जान आबिद साहिबु असां सां गॾु आहे। साईं असां अक्सर मिलंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जेको असांजो सलाम आहे इस्लाम जो, इन जी बि का फ़ज़ीलत आहे त बयानु कयो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त इन जी फ़ज़ीलत खां अॻु में इन जी माना इन जो मक़सदु सही सही सम्झणु ज़रूरी आहे। बिल्कुलु हा। इन जी माना में जेकॾहिं असां वेंदासीं त इन में सलामती जी माना आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे हर तकलीफ़ खां, हर परेशानी खां, हर बीमारी खां, हर हादसे खां पंहिंजे हिफ़्ज़ अमान में ऐं सलामती में। सही सही। घणा माण्हू वरी बेज़ार बि थी वेंदा आहिनि हर हर था सलाम कयो, पर नवां मुस्लमान थियूं छा उन्हनि जे लाइ इहो सबक़ु हूंदो जेको उन्हनि माण्हुनि जे लाइ इहो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो न बल्कि बारहा केतिरा दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हदीस मुबारक फरमाई आहे त अफ़शुस सलाम, सलाम खे आम कयो, सलाम खे आम कयो। त जेतिरो थी सघे तव्हां सलाम खे आम कयो।
ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिरो इहो बि फरमायो जेको मुसलमान खे सलाम थो करे सिर्फ़ु चवे थो अस्सलामु अलैकुम त अल्लाह तबारक व ताला उन जे लाइ 10 नेकियूं उन जे खाते में लिखी थो छॾे। सुभान अल्लाह, नंढियुनि नंढियुनि शयुनि मां केतिरियूं वॾियूं वॾियूं नेकियूं मिलनि थियूं असांखे। ऐं जेको माण्हू अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह थो चवे अल्लाह तबारक व ताला उन जे लाइ 20 नेकियूं उन जे खाते में उन जे अमाल नामे में लिखी थो छॾे। सुभान अल्लाह। ऐं जेको माण्हू अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू चवे थो त अल्लाह तबारक व ताला उन जे खाते में उन जे अमाल नामे में 30 नेकियूं अता फरमाए थो पियो। सुभान अल्लाह। सो असां जंहिं दुनिया में रहूं था हीअ दुनिया हिकु तकलीफ़नि जो घरु आहे, सही सही, परेशानियुनि जो घरु आहे, ॾुख ऐं ग़म जो घरु आहे। सही। इन में असांखे हर लम्हे में हर घड़ी में नेक दुआउनि जी सख़्तु ज़रूरत आहे। सही सही। ऐं उहे सभई जेके नेक दुआऊं आहिनि उन्हनि सभिनी नेक दुआउनि जो जेको मजमू आहे जंहिंखे मुख़्तसर असां लफ़्ज़नि में कंहिंखे दुआ ॾियूं त उन जे लाइ इहो आहे त उनखे असां अस्सलामु अलैकुम चऊं। सही। ऐं ख़ुदि अल्लाह तबारक व ताला क़यामत जे ॾिहाड़े बि नेक माण्हुनि जे लाइ अहले जन्नत जे लाइ चवंदो सलामुन अलैकुम, तव्हांजे मथां सलामती हुजे। सुभान अल्लाह। त इन मां अंदाज़ो लॻायो। ऐं जेका हीअ बरकत वारी राति आख़िरी ॾहाके में अचे थी, जी जी, अल्लाह तबारक व ताला इन जे शान में जेका लैलतुल क़द्र जे शान में जेका सूरतुल क़द्र नाज़िल फरमाई आहे त फरमाई त इहा बरकत वारी राति आहे, सॼी राति इन में तव्हांजे लाइ बरकत ई बरकत आहे। सलाम जो लफ़्ज़ हिते बि आयो, सुभान अल्लाह। सलामुन हिय हत्ता मतलाइल फज्र, तव्हांजे लाइ सलामती आहे जेसी ते वञी करे बाख फुटे थी पई। सही। तव्हांजे लाइ सलामती आहे। सो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस तय्यबा ऐं क़ुरान मजीद जी रोशनी में असां तव्हांजे लाइ इहा शइ लाज़िम आहे त असां सलाम खे तमामु घणो आम कयूं। जॾहिं सलाम खे आम कंदासीं त यकीनन उन में इंसान हिक ॿिए सां मुहबत बि वधंदी, चाह बि वधंदो ऐं ईंदड़ मुस्लमान जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ आहे तंहिंजे करे सलाम खे वधि में वधि आम असां बि साईं इन जे करे पंहिंजे प्रोग्राम जो नालो ई रखियो आहे सलाम रमज़ान। ॾाढो बहितरीनु ॾाढो बहितरीनु नालो आहे। चङो तव्हां तवजो मुंहिंजो छिकरायो तंहिंजे करे माशाअल्लाह इहे सलाम जी ॻाल्हि निकिती त प्रोग्राम जो नालो रमज़ान शरीफ़ सॼो सलामती आहे। सही। ख़ैर ई ख़ैर जो महीनो आहे। सुभान अल्लाह। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इजाज़त हुजे त ॿुधायां। साईं साईं हिकिड़ी कॉल वठी वठो। ठीकु आहे माशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु पिया ॻाल्हायो? साईं ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैर ठीकु ठाक। तव्हां ख़ुशि आहियो? साईं अलाह जो करम आहे। छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया? साईं मुंहिंजी वालदा तबियत सही न आहे, उहो गोरियूं खाईंदी आहे, टेबलेट खाईंदी आहे। जी साईं। मौलाना साहब खां पुछा करिणो आहे तुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? माना ठीकु ठीकु आहे, ठीकु आहे, थोरो महिरबानी करे ॿुधाईंदा। तव्हांखे आनेर जवाबु ॾियूं था भाउ। ठीकु भाउ। सही 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 सही। अधे जी इहा ॻाल्हि आहे त अमड़नि जी बीमार आहे, टिकियूं खाईंदी आहे। साईं चवे पियो त जेकॾहिं आउं उनजे बदिले में रोज़ा रखां त छा इहो ठीकु रहंदो, दुरुस्त रहंदो? इन सवाल जो जवाबु तव्हां पोइ ॾियो, पहिरियों हदीस पाक पूरी कयूं। सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जी साईं, लव कानल इबादो, जी साईं, जेकॾहिं अल्लाह जा बाणा रमज़ान शरीफ़ जी फ़ज़ीलत ऐं अहमियत खे सम्झी वञनि, लतमन्नयत उम्मती अन तकून सनत कुल्लुहा रमज़ान। फरमायूं जेकॾहिं रमज़ान जी अहमियत, रमज़ान मुबारक जी फ़ज़ीलत, रमज़ान मुबारक में अल्लाह जे सलामती जो जेको नुज़ूल थो थिए, जेकॾहिं अल्लाह जा बाना इन शइ खे हक़ीक़ी माना में सम्झी वञनि त मुसलमान शायदि इहा ई दुआ घुरनि त या अल्लाह बाक़ी जेके 11 महीना रमज़ान हुजे उहो बि सलाम रमज़ान ई रमज़ान हुजे। सही सही, वाह साईं वाह, वाह साईं। हाणे सवाल तरफ़ अचूं पाण त अमड़ बीमार आहे, टिकियूं खाए थी, उनजे बदिले में उनजो पुटु रोज़ो रखी सघे थो? बिल्कुलु साईं। हाणे मसइलो हिनजो इहो आहे त रोज़ो उनजे बदिले में ॿियो को रखी नथो सघे। अच्छा। जेकॾहिं बीमारी ॿिनि क़िस्मनि जी आहे, हिकिड़ो अहिड़ो बीमार आहे जंहिंखे डॉक्टर हकीम ऐं तबीब मना था कनि त रोज़ो तव्हां न रखो, जीअं मतिलबु शुगर जो पेशेंट आहे या ॿियो को उनखे अहिड़ो मर्ज़ लाइक़ु आहे। सो उन जे लाइ इहो आहे त रमज़ान मुबारक खां बाद में का सुठी मौसम अचे त पंहिंजे रोज़नि जो या जॾहिं उनखे तंदुरुस्ती मिले, सिहत मिले, त पंहिंजे उन सिहत वारे ज़माने में क़ज़ा थियल रोज़नि जी क़ज़ा करे छॾे। ऐं जेकॾहिं अहिड़ो ज़ईफ़ माण्हू आहे जो उन जे
सिहत जो को इम्कान कोने को कहिड़ा ज़ईफ़ुल उमिर माण्हू हूंदा आहिनि सही सही उन्हनि जे सिहत जो को इम्कान कोने को त पोइ उन्हनि जे तरफ़ां फिदियो ॾेई छॾे कंहिं ग़रीब मिसकीन खे सही सही पर उन जे बदले में कोई रोज़ो ॿियो न रखी नथो बिल्कुलु रखी रोज़ो नथो रखी सही सही नात हुज़ूर सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत वाणियूं था उम्मे सुफ़ैया सां गॾु आहे नातिया कलाम तव्हां सभिनी जी नज़र जी अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन खुला है सभी के लिए बाबे रहमत खुला है सभी के लिए बाबे रहमत वहाँ कोई रुतबे में अदना नानी कतारे लगाए खड़े हैं सवाली वहाँ कोई रुतबे में अदना नानी और मैं पहले जब मदीने गई थी तो थी दिल की हालत तड़प जाने वाली हम पहले जब मदीने गई थी तो थी दिल की हालत तड़प जाने वाली वो दरबार सच मेरे सामने था वो दरबार सच मेरे सामने था अभी तक तसव्वुर था जिसका ख़याली खुला है सभी के लिए बाबे रहमत वहाँ कोई रुतबे में अदना नानी मुरादों से दामन नहीं कोई खाली कतारे लगाए खड़े हैं सवाली और मैं एक हाथ से दिल संभाले हुई थी तो थी दूसरे हाथ रोज़े की जाली मैं एक हाथ से दिल संभाले हुई थी तो थी दूसरे हाथ रोज़े की जाली दुआ के लिए हाथ उठते तो कैसे नहीं ये हाथ खाली न वो हाथ खाली खुला है सभी के लिए बाबे रहमत वहाँ कोई रुतबे में अदना नानी मुरादों से दामन नहीं कोई खाली कतारे लगाए खड़े हैं सवाली सुभान अल्लाह जज़ाकल्लाह सवाली जी ॻाल्हि निकिती सही
सो रब करीम जे दर जो सवाल ई सभिनी खे थियणु घुरिजे, बिल्कुलु ॿियनि मां उमेदूं न रखणु घुरिजनि। इन ते छा चवणु चाहींदो साईं? अल्लाह तबारक व तआला बाननि जो ख़ालिक़ आहे। जी साईं। बाननि खे हुन पैदा कयो आहे, पूरी इंसानियत खे पैदा कयो आहे। उहो इंसाननि जा अहंज तकलीफ़ूं ज़ाहिर ॻाल्हि आहे, जंहिं पैदा कयो आहे त उहो ई ॼाणे थो पियो। सही सही सही। जेको इंसाननि जूं तकलीफ़ूं या अहंज ॼाणे थो त यकीननि उन जे दरवाज़े ते सवाली थी करे उन खां सवाल कजे, उनखे पंहिंजो दर्द, पंहिंजूं तकलीफ़ूं ऐं पंहिंजूं परेशानियूं ॿुधाइजनि। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह तबारक व तआला जी रहमत बाने जे इंतज़ार में हूंदी आहे। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला काफ़ी जाइनि ते इहो फरमायो आहे, उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। फरमायूं त मूंखे सॾु कयो, मूंखां सवाल कयो, मूंखां दुआ घुरो, अस्तजिब लकुम, मां तव्हांजे दुआउनि खे क़बूल फरमाईंदुसि, मां तव्हांजे तकलीफ़नि खे दूरि फरमाईंदुसि। सो हमेशह अल्लाह जे दर ते सवाली थिए। ऐं हिकिड़ी हदीस मुबारक में अचे थो, रमज़ान शरीफ़ जे हर राति अल्लाह तबारक व तआला जे रहमत जो नुज़ूल थो थिए आसमानी दुनिया जे आसमान ते। सही सही। ऐं अल्लाह तबारक व तआला पूरी रोई ज़मीन जे इंसाननि ॾे मुतवजे थी करे, अल्लाह जी रहमत मुतवजे थी करे फरमाए थी त आहे को सवाली मूंखां सवाल करे त मां हुनजो सवाल पूरो कयां। सुभान अल्लाह। रब करीम आहे को बीमारियुनि में वरतल, मूंखां पंहिंजे बीमारियुनि जो इलाज घुरे, शफ़ा घुरे त मां हुनखे शफ़ा अता फरमायां। सुभान अल्लाह। आहे को परेशानियुनि में वरतल, मूंखां सवाल करे त मां उन जूं परेशानियूं दूरि कयां। सो अल्लाह तबारक व तआला खां सवाल कजे। अल्लाह खे उहो बानो ॾाढो पसंदि हूंदो आहे जेको बानो अल्लाह तबारक व तआला खां सही सही। हिकिड़े दोस्त सवाल कयो आहे थोरी देरि पहिरियां असां वटि पहुतो उहो सवाल त रोज़ीअ में बरकत जे लाइ छा करणु घुरिजे? महिनत कयूं था पर रोज़ीअ में बरकत न आहे, सबब छा आहिनि? हिकु रोज़ी में बरकत पैदा न थियण जा काफ़ी वजूहात आहिनि। सभ खां पहिरियों वजह इहो आहे त असां जेको रोज़ी अचण जो जेको ज़रियो आहे, ज़रियो आमदन आहे, असां उन जो मुकमल ख़्यालु कयूं। अच्छा। त असांजो जेको आमदन जो ज़रियो आहे उहो हलाल जो तरीक़ो आहे, सही, हलाल वारो ज़रियो आहे या हराम वारो ज़रियो आहे। छो त हलाल रोज़ी में अल्लाह तबारक व तआला तमामु वॾी बरकत रखी आहे। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई अथव। हलाल रोज़ी में बरकत। ॿिए नंबर ते इहो आहे त असांजे रोज़ी जे अंदरि जेको अल्लाह असांजे ॿियनि भाइरनि जो हक़ु लागू कयो आहे, असांजे पाड़ेसरनि जो, ग़रीबनि जो, मिसकीननि जो, ज़कात जी सूरत में, सदके जी सूरत में, ख़ैरात जी सूरत में, आया असां अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ पंहिंजे ॿियनि भाइरनि जो हक़ अदा कयूं था या नथा कयूं? सही सही। जेकॾहिं असांजो ज़रियो आमदनी बि हलाल जो आहे ऐं असां पंहिंजे उन ज़रिए आमदनी हासिलु करण खां बाद में सही तरीक़े सां पंहिंजे भाइरनि जो हक़ बि अदा कयूं था त यकीनन अल्लाह तबारक व तआला असांजी रोज़ी में बरकत ई बरकत लागू कंदो। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो, फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका। फरमायूं जंहिं मुंहिंजे ज़िक्र खां, मुंहिंजे क़ुरान खां, मुंहिंजे हुक्मनि खां मुंहुं मोड़ियो, मईशतन ज़नका, मां उनजी मईशत खे तंग करे छॾींदुसि। त मां इन मां अंदाज़ो इहो असांखे यकीन सां लॻे थो पियो त असां रोज़ी जेका बि असांजो रिज़्क़ आहे कमायूं बि हलाल तरीक़े सां ऐं अल्लाह जो जेको हक़ आहे, असां बाननि जो जेको हक़ लागू थियल आहे बाननि खे बि ॾियूं त यकीनन अल्लाह तबारक व तआला असांजी रोज़ी में बरकत। सही। अल्लाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, बरकतूं रहमतूं फरमाए। आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो? प्रोग्राम जो आख़िरी लम्हा आहे। मुंहिंजो पैगाम इहो आहे तमामु नाज़रीन खे त हीअ ज़िंदगी इंतिहाई मुख़्तसर आहे। अखि छिंभ जो खेल आहे हीअ ज़िंदगी, अखि छिंभ जो खेल आहे। हिन पंहिंजी ज़िंदगी खे अजायो ज़ाया न करणु घुरिजे। ऐं हीअ ज़िंदगी उहा आहे त हिकिड़ो चांस आहे, बार बार न मिलंदो। हिकिड़ो दफ़े वञण खां बाद में क़यामत जे मैदान ते तमन्नाऊं कंदा, काश के अल्लाह हिकिड़ो दफ़ो असांखे ज़िंदगी वापसि मिले। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, मूं तव्हांखे मौक़ो ॾिनो लेकिन तव्हां उहो मौक़ो विञाया आहियो। सो इन अज़ीम शान मौक़े मां फ़ाइदो वठूं, पंहिंजे रब खे राज़ी कयूं, इंसान ज़ात जी ख़िदमत कयूं। इंसान ज़ात जी ख़िदमत कंदासीं त उन ख़िदमत में अल्लाह बि राज़ी थींदो। अल्लाह ताला असां तव्हांखे
इन रमज़ान शरीफ़ में बहितर तरीक़े सां इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं रोज़े जो वॾे में वॾो फ़लसफ़ो इहो आहे पाण खे गुनाहनि खां बचाईंदासीं। इहा तक़वा जी असुल माना आहे। अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ वॾी अता महिरबानी फ़रमाए। मौलाना मोहम्मद जान आबिद साहिब, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं वॾी महिरबानी उम्मे सफ़ैया आपकी बहुत मेहरबानी, मोहम्मद दानियाल अशरफ साहब आपकी बहुत मेहरबानी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। आख़िर में जाते जाते आपसे नातिया कलाम ज़रूर सुनेंगे ऐं आख़िर में वरी जेको असांजो पैगाम हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त पंहिंजी सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं सिहत जो ख़्यालु रखण जे लाइ मीज़ान बनास्पति कुकिंग ऑयल वारा मार्केट में हिकिड़ो ज़बरदस्त मैसेज ॾियनि पिया त उन्हनि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे इंसानी सिहत जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। मीज़ान बनास्पति कुकिंग ऑयल मार्केट में मौजूदु आहे। मीज़ान बनास्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। उन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत कंदो आहे, असांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदो आहे। मीज़ान ऑयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे। उनजी मुकमल रेंज में कनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं बनास्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती जुज़ा फ़ाइदो ॾींदा आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल ख़ूबियूं विटामिन ए, डी ऐं ई, ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रोल फ्री, UHT ट्रेटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि। ऐं ॿी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे ISO खां पिणु। तव्हांजे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। मीज़ान जा ॿिया प्रोडक्ट्स बि मार्केट में मौजूदु आहिनि, जिन में मीज़ान जी पती ऐं उनजो पती जो जेको नालो आहे उहो यादि रखी छॾियो, अल्ट्रा रिच जे नाले सां पती आहे, मार्केट में मौजूदु आहे। तव्हां वेझे जनरल स्टोर खां कंहिं दुकान तां वठी सघो था। जेकॾहिं सुठी चांहि पीअण जा मवाली ऐं शौक़ीन आहियो त पोइ अल्ट्रा रिच पती तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। कोला नेक्स्ट जे नाले सां कोल्ड ड्रिंक बि उन्हनि जी मार्केट में आहे। मीज़ान जी कोला नेक्स्ट कोल्ड ड्रिंक मार्केट में मौजूदु आहे, तव्हां उहा बि वापराए सघो था, पी सघो था। मीज़ान बनास्पति कुकिंग ऑयल जो ज़िक्र बख़ैर थी वियो ऐं हाणे वरी पाण ज़िक्र कंदासीं करशी जामे शीरी जो। इफ़्तार जो लम्हो, इफ़्तार जा लम्हा ख़ासि तौर ते सुहिणा तॾहिं लॻंदा आहिनि जॾहिं दस्तरख़्वान ते ॿियो सभु कुझु हुजे ऐं करशी जामे शीरी जो बि साथ हुजे। करशी जामे शीरी मार्केट में काफ़ी अरसे खां वठी पंहिंजो पाण मञायो आहे। नंढा ॿार, ॿुढा, पका पोड़ा सभई करशी जामे शीरी पीअंदा आहिनि। करशी जामे शीरी पाकिस्तान जो हर छहों माण्हू वॾे शौक़ ऐं चाह सां पीए थो। करशी जामे शीरी ख़ालिस अर्क मां तयारु थियल आहे ऐं करशी जामे शीरी ठाहिण वारनि जो इहो बि चवणु आहे त हिन में पाणीअ जो फुड़ो बि नाहे मिलायल, ख़ालिस शरबत आहे। ऐं ख़ालिस शरबत ते वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायूं त इलायची वारो शरबत बि करशी जामे शीरी जो मार्केट में पहुची वियो आहे। इलायचीन शरबत जेको पिणु ख़ालिस आहे ऐं उन में का बि अहिड़ी शइ मिलावट थियल नाहे जेका सिर्फ़ु ख़ुशबूदार हुजे ऐं ख़ालिस इलायची मां तयारु थियल आहे इहा शइ ऐं हिन में इलायची मौजूदु आहे। इलायची जी ख़ुशबू वारो फ्लेवर नाहे, ख़ालिस इलायची वारो शरबत मार्केट में मौजूदु आहे। ख़ालिस कुदरती अर्कनि सां तयारु थियल करशी जामे शीरी पीओ ऐं ज़िंदगी भरपूर जियो। अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान इरशाद जागीराणी खे इजाज़त ॾींदा हयाती बख़ैर सिरनि ख़ैर हुयो त सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी। पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे असां पारां। अलाह भाई आख़िर में वेंदे वेंदे नात बहज़ूर सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था। जी दानियाल भाई। तुम पे न दामन बिछा के मांगो, तुम पे न दामन बिछा के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे, हुजूर देंगे ज़रूर देंगे, दिलों को कासा बना के मांगो, दिलों को कासा बना के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे, तुम अपना दामन बिछा के मांगो। करीम दाता अज़ीम आका के दए पे कोई कमी नहीं है,
कि दे पे कोई कमी नहीं है। गदा हुआ सुबह के मांगो, गदा हुआ सुबह के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे, हुजूर देंगे ज़रूर देंगे। तुम अपना दामन बिछा के मांगो। जहाँ से मौला अली ने मांगा, जहाँ से घर एक वली ने मांगा, जहाँ से मौला अली ने मांगा, जहाँ से घर एक वली ने मांगा, उन्हीं की चौखट पे जाके मांगो, उन्हीं की चौखट पे जाके मांगो। हुजूर देंगे ज़रूर देंगे, हुजूर देंगे ज़रूर देंगे। तुम अपना दामन बिछा के मांगो। रसूल के रंग के आस्ताने से मांगने का उसूल ये है। रसूल के रंग के आस्ताने से मांगने का उसूल ये है। दुरूद लब पर सजा के मांगो, दुरूद लब पर सजा के मांगो। हुजूर देंगे ज़रूर देंगे, हुजूर देंगे ज़रूर देंगे। तुम अपना दामन बिछा के मांगो, तुम अपना दामन बिछा के मांगो। रहमत जे महीने के सब सलाम कयूं था, कलमो करीम जो सभिन जे नाम कयूं था। नेक्यूं कमायो इल्तिजाही आम कयूं था, रहमत जे महीने के सब सलाम कयूं था।